अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं खैरियत सां हूंदो। अॼु जे रिव्यू में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल वीरनि जी बस्ती सां गॾोगॾु पापनगर ऐं पंहिंजा वेरी ड्रामे जी बि अपडेट्स तव्हांखे इन नंढे वीडियो में ॾींदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे जेको आहे वीरनि जी बस्ती ड्रामो बहितरीनु हली रहियो आहे। तव्हां शौक़ सां ॾिसी रहिया आहियो। इन जी कहाणी बि जेका स्टार्ट थी त ज़बान कटण तां स्टार्ट थी ऐं इन ताईं जेको आहे न शुरूआति कई वई ड्रामे जी। अॻिते इहो तूल पकिड़े वेंदो ड्रामो। इहो जहिड़ो जेको आहे हाजन ते वञण वारनि जो जे भाउ जी जेका ज़बान कपी वई, इन जे हिसाब सां यको ई अॻिते वधंदो वेंदो। ड्रामे खे वधाइण जे हिसाब सां इन जा स्पेल बहितरीनु अॻियां बि ईंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पंहिंजा वेरी ड्रामे जी पूरी जेको आहे न वॾी तेज़ी सां तयारी हली रही आहे। तमामु जल्द उन जा मेकिंग वीडियो वग़ैरह बि तव्हां ॾिठा हूंदा ऐं अचण वारा बि आहिनि साम्हूं ऐं फुल तयारी आहे। सभ खां पहिरियां अपडेट बि मां तव्हांखे ॾिनी हुई पंहिंजा वेरी ड्रामे जी। ऐं ॿियो दोस्तो, तव्हांखे ख़ुशख़बरी मां इहा ॾींदुसि त पंहिंजा वेरी ड्रामो बादशाह लाइ हिकु बहितरीनु ड्रामो आहे पंहिंजे हिसाब सां। ऐं जेको ईंदो उहो आज़म मैंगल जो ड्रामो आहे। वेरनि जी बस्ती खे बि ड्रामो उहो कटे वेंदो। ऐं पापनगर ड्रामो ईद ते जेको लॉन्च थियणो न थियो, पोयां करे छॾियऊं। दोस्तो, केतिरनि वारनि जा ड्रामा ईअं ई हूंदा आहिनि, इन्हनि जे को भरोसो न आहे कबो। कॾहिं अधु में बंदि थी वेंदा आहिनि, कॾहिं किथे बंदि थी वेंदा आहिनि। को ड्रामो कीअं हले थो, को वरी काॾे गुम थी वियो। ऐं पापनगर बि ईअं फ़िलहालु त गुम कयो वियो आहे। बहरहाल तमामु जल्द जेको आहे पंहिंजा वेरी जी बक़ाया अपडेट्स बि तव्हांखे इंशाअल्लाह ॾींदो रहंदुसि। तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा, वधि में वधि हिन खे शेयर कंदा ऐं थी सघे त हिन ते सुठा कमेंट कंदा। पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन ज़रिए असांखे ॿुधाईंदा। तव्हांजा कमेंट असां पढ़ंदा आहियूं ऐं पंहिंजे दोस्तनि तां बि व्हाट्सअप ग्रुपनि तां बि हिन जी लिंक ज़रूरु शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।